इंग्लैंड जी टेस्ट टीम के कप्तान बेन स्टोक्स वनडे क्रिकेट तां रिटायर थियण जो ऐलान करे छॾियो। जगमशहूर ऑलराउंडर पंहिंजे उरूज वारनि ॾींहनि में ओचितो वनडे क्रिकेट तां रिटायर थियण जो फ़ैसिलो करे पंहिंजे चाहींदड़नि ऐं क्रिकेट माहिरनि खे हैरान करे छॾियो आहे। पंहिंजे हिक ट्वीट में स्टोक्स लिखियो त हू पंहिंजो सॼो ध्यानु टेस्ट ऐं T20 क्रिकेट ते रखणु चाहे थो, इन करे हिक ॾींहं वारी क्रिकेट छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। संदसि चवणु हो त वनडे क्रिकेट खां पासीरो थियण वारो फ़ैसिलो इंतिहाई ॾुखियो हो ऐं इन फॉर्मेट में टीम जी घुर्जुनि मूजिबि पूरो न पियो रहां। इंग्लिश क्रिकेट हिन वक़्तु ॾुखियाईनि मां गुज़री रही आहे ऐं ताज़ो भारत ख़िलाफ़ T20 ऐं वनडे सीरीज़ हाराइण खां पोइ बेन स्टोक्स जी रिटायरमेंट इन जी परेशानी में वाधारो करे छॾियो आहे। इंग्लैंड जी क्रिकेट टीम हिक महीने दौरान ॿिनि बहितरीन क्रिकेटरनि जी ख़िदमतुनि खां महरूम थी आहे। स्टोक्स खां अॻु आलमी कप 2019 जी फातिह टीम जे कप्तान आयन मॉर्गन पिणु आलमी क्रिकेट तां रिटायरमेंट जो फ़ैसिलो कयो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk